कोटडीजी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर मोहम्मद रमज़ान हुजण मूजिब खैरपुर शुगर मिल नारो ढोरो बॉयलर की चिमनी बारे छड़ी। चिमनी बारण जो इफ्तिदा पीर सैद अब्दुल कादिर शाह जिलानी, डायरेक्टर खैरपुर अहमद अली जुमानी, जनरल मैनेजर गुलाम सुमरो जिन इफ्तिदा कयो। उन मौके ते चेयरमैन खैरपुर शुगर मिल जनाब मोहम्मद मुबीन जुमानी, CEO जनाब फराज मुबीन जुमानी जो आबादगार के लिए नेक ख्वाहिशुनि जो पैगाम पढ़ी ॿुधायो वियो। डायरेक्टर खैरपुर शुगर मिल अहमद अली जुमानी ख़्याल जो इज़हार कंदे चयो त मिल जो हलण सां सौवें ग़रीब मिसकीन बेरोज़गारनि खे रोज़गार मिलंदो, जेके पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र करे सघंदा। जुमानी ग्रुप जो मक़सद इंसानियत की ख़िदमत करणु आहे। अहमद अली जुमानी चयो त आबादगार सिंध धरतीअ जो सरमायो आहिनि। असांखे पंहिंजी आबादगार ऐं हारियुनि ते फ़ख़ुरु आहे। असांजा दरवाज़ा हमेशह आबादगार हारियुनि जे लाइ खुलियल आहिनि।